आगाह कयूं कि लाड़काणे में सेबको ऑफिस जी एडमिन अकाउंट सेक्शन जी छत जा चापड़ किरी पिया आहिनि। अमलो मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियो आहे। सेबको ऑफिस जी छत जा चापड़ किरण सबबि कुर्सियूं, टेबलूं ऐं कबट बि टुटी पिया आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। लाड़काणे मां सेबको ऑफिस जे एडमिन अकाउंट सेक्शन जी छत जा चापड़ किरी पिया आहिनि। अमलो मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियो आहे। सेबको ऑफिस जी छत जा चापड़ किरण सबबि कुर्सियूं, टेबलूं ऐं कबट टुटी पिया आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। लाड़काणे मां सेबको ऑफिस जी एडमिन अकाउंट सेक्शन जी छत जा चापड़ किरी पिया आहिनि। अमलो मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियो आहे। सेबको ऑफिस जी छत जा चापड़ किरण सबबि कुर्सियूं, टेबलूं ऐं कबट बि टुटी पिया आहिनि। लाड़काणे मां अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। सेबको ऑफिस जी एडमिन अकाउंट सेक्शन जी छत जा चापड़ किरी पिया आहिनि। अमलो मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियो आहे। सेबको ऑफिस जी छत जा चापड़ किरण सबबि कुर्सियूं, टेबलूं ऐं कबट बि टुटी पिया आहिनि। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। लाड़काणे मां सेबको ऑफिस जी एडमिन अकाउंट सेक्शन जी छत जा चापड़ किरी पिया आहिनि। अमलो मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियो आहे। सेबको ऑफिस जी छत जा चापड़ किरण सबबि कुर्सियूं, टेबलूं ऐं कबट बि टुटी पिया आहिनि।